अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार हेडलाइन समझ छूं। बुलेटिन की शुरुआत में अवां खे अपडेट कंदासीं। नेब चइन रेफरेंसिस ऐं 12 इंक्वायरीज़ की मंजूरी ॾेई छॾी आहे। अहम ख़बर बाबति अवां खे अपडेट कयूं पिया। नेब पारां करप्शन जे चइन रेफरेंसिस ऐं 12 इंक्वायरीज़ की मंजूरी ॾेई छॾी आहे। अवां खे ॿुधायूं पिया रेफरेंसिस ऐं इंक्वायरीज़ की मंजूरी नेब चेयरमैन की सदारत हेठि इजलास में ॾिनी वई। नेब पारां करप्शन जे चइन रेफरेंसिस ऐं 12 इंक्वायरीज़ की मंजूरी ॾिनी वई आहे। सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन जे अॻूणे सेक्रेटरी ग़ुलाम मुस्तफ़ा फुल जे ख़िलाफ़ करप्शन रेफरेंसिस की मंजूरी ॾिनी वई। पाकिस्तान स्टील मिल्स जे अॻूणे चेयरमैन मुइन आफ्ताब के खिलाफ करप्शन जो ज़िमनी रेफरेंस की मंजूरी ॾिनी वई। नेब पारां साकिब सुमरो के खिलाफ रेफरेंस दाख़िल करण की भी मंजूरी ॾिनी वई। सिंध यूनिवर्सिटी के मौजूदा VC सिद्दीक कलोड़ो खिलाफ भी इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। पीपल्स पार्टी अॻवान गुल मोहम्मद जकरानी, प्रोफेसर असलम अकीली, मोहम्मद अली सान, अब्दुल वहाब जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। नेब पारां करप्शन जे चइन रेफरेंसिस ऐं 12 इंक्वायरीज़ की मंजूरी ॾिनी वई। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर असद शहर सां। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नेब पारां जो नेब चेयरमैन की सदारत जस्टिस जावेद इकबाल की सदारत में इजलास थियो हो। उन इजलास में चइन डिफरेंस समेत 12 इंक्वायरियुनि की मंजूरी ॾिनी वई आहे। इन हवाले से बाकायदा तौर ते नेब पारां पधराई कई वई आहे, जंहिंमें चयो आहे त नेब अॼोके इजलास में ग़ुलाम मुस्तफ़ा फुल आहे जेको अॻूणो सेक्रेटरी आहे लैंड यूटिलाइज़ेशन सिंध हुकूमत जो उन खिलाफ इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त अॼोके इजलास में साकिब सुमरो खिलाफ बदनवानी जो रेफरेंस दाखिल करण की मंजूरी ॾिनी वई आहे। उन मथां सरकारी एराज़ी गैर कानूनी अलाट करण जो इल्ज़ाम आहे ऐं खज़ाने के 1.5 अरब रुपया उन सां नुक़सान पहुतो आहे। अॼोके इजलास में नेब जेका 3 रेफरेंस दाखिल करण की मंजूरी ॾिनी आहे। उनमें मुइन आफ्ताब शेख आहे, पाकिस्तान स्टील मिल जो जेको अॻूणो चेयरमैन आहे, उन खिलाफ बदनवानी जो रेफरेंस दाखिल करण की मंजूरी ॾिनी वई आहे। नेब जो अॼोके इजलास में रसूल खान मसूद समेत पेप्को जो अॻूणा अमलदार हुआ उन खिलाफ रेफरेंस दाखिल करण की मंजूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त 12 जेके इंक्वायरियूं ॾिनियूं वयूं नेब तरफ़ां जो मंजूरी ॾिनी वई आहे अॼोके इजलास में। उनमें प्रोफेसर आहे डॉक्टर मोहम्मद असलम उकेली जेको मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड साइंस एंड टेक्नोलॉजी जामशोरो जो जेको वाइस चांसलर आहे, उन खिलाफ इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे। ऐं अॼोके इजलास में मोहम्मद अली सांद आहे जेको चीफ एग्जीक्यूटिव कमीशन ऑफ इनकम टैक्स हैदराबाद, उन खिलाफ इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे। नूरमंद जादमानी जेको चेयरमैन आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो, एजाज खान दुरानी जेको सिंध पब्लिक कमीशन जो मेंबर आहे ऐं डॉक्टर मोहम्मद सिद्दीक कलोड़ो जेको कायम मक़ाम वाइस चांसलर आहे जेका सिंध यूनिवर्सिटी जी कैंपस आहे बदीन, उन समेत ॿियनि खिलाफ इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे। नेब जी 5 जेके इन्वेस्टिगेशन की भी मंजूरी ॾिनी आहे अॼोके इजलास में, जंहिंमें सैयद नुसरत शौकत समेत ॿिया अमलदार शामिल आहिनि। उन समूरनि खिलाफ इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई आहे। अॼोके इजलास में नेब जे चेयरमैन जस्टिस जावेद इकबाल ख़िताब कंदे चयो त वॾियुनि जेके मच्छियूं आहिनि उन खिलाफ ऐं वाइट कॉलर क्राइम्स खिलाफ जेके करप्शन जा केस आहिनि उन समूरनि केसनि के मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो ऐं कंहिं बि करप्शन कंदड़ खे बख़्श न कयो वेंदो। जी असद शहर, तफ़सीला मेहरबानी।